मुझे घर वालों के डाटो डॉक्टर वो डर प्रूफ आए मुझे इंसाफ मिले इंसाफ जो करे न दर्द आई है मुझे इंसाफ मिले नालो तव्हांजो छा आहे? मुझे नालो रिमशा आहे। किथां जा आहियो तव्हां? मां पनवाकिल जी आहियां। हाणे हिन वक़्तु पनवाकिल मां आया आहियो? जी मां हिते सक्कर में नंढड़ी जी शॉपिंग कयां पई कपिड़ा वठां पई नंढड़ी जा। तव्हांजे मुड़ुस तव्हांखे छाजे करे तशद्दुद कयो? वजह छा आहे? मूंखे तलाक ॾिनी अथई डिसंबर जी 26 तारीख़ ते मूंखे तलाक मोकिली अथई। मूं वटि उहे पेपर्स बि आहिनि मूं वटि निकाहनामो बि आहे मूं वटि हर प्रूफ आहे। मूंखे जेको धक मारियो अथई जेको हुनजी अम्मी मूंखां पैसा घुरे थी जेको मुंहिंजो सोन खाई विया आहिनि मूं वटि उहे हर प्रूफ आहिनि मुंहिंजे मोबाइल में मौजूदु अथनि। घणो अरसो पहिरियां तव्हांजी शादी थी हुई? मुंहिंजी जनवरी जी 19 तारीख़ ते शादी थी हुई 2022 में। मूंखे 2022 में डिसंबर जी तारीख़ ते तलाक ॾिनी हुई 26 डिसंबर। हाणे इन ॿार जो मसइलो आहे जेको तव्हां संभालो? हा मूंखे ॿार जो मसइलो मूंखे इंसाफ मिले मुंहिंजा पैसा अथसि मुंहिंजो सोन अथसि उहो खाई वियो। हा मुंहिंजे घर वारनि खे टॉर्चर चए मां फलाणे पीउ खे चयो मां टीरे खे चयो मूंखे सरदारनि जी धमकियूं ॾियनि था मूंखे चवनि था शादीशुदा एक बेटी भी थी एक बेटा फोर्ट हो गया था उसका पहली बीवी से। जी हाँ उसका नाम सुम्बुल है। अब क्या चाहती हैं? मुझे इंसाफ चाहिए। दूसरे आपकी वालिदैन कहाँ पर है और आप इस वक्त कहाँ से? मैं बाजार में थी मुझे टॉर्चर किया गया मैं इसलिए प्रेस क्लब आ गई। बाजार में आप किसके साथ आएंगे? वालिदैन के साथ ही आपने? मेरा ड्राइवर है। कोई